या अल्लाह तू को रहम कजा मुंहिंजी रोज़ीअ में बरकत ॾिजां ऐं या अल्लाह साईं मूंखे को ओधर वारो ग्राहक न अचे। इहे ओधर वारा जेके ईंदा आहिनि इहे मूंखे अञाणे ॾींदा आहिनि। मस मस इहा घणो खपाए दुकान खोलियो आहे अस्सलाम वालेकुम मिर्चो। सभ खां वधीक त ही दोस्त माण्हूअ खे ज़लील कंदा आहिनि। इन्हनि जे करे ई घणनि माण्हुनि जा रोज़गार बंदि थी वञनि। को सिगरेट खणियो वञे, को चांहि पियो पीए अचो वेहो जहिड़ो को आऊं हिते ओथाक खोलियो वेठो या दुकान खोलियो। अदा शहबाज ॿियो ख़ैर तबियत सही। हा मिर्चो तबियत त सही आहे। ही दुकान ना तो खोलियो आहे सही आहे, पर यार खोट सोट में तुंहिंजी पिया तबाही कंदासीं। केॾी महिल पगार लेट सेट पियो माण्हू हितां खणंदो। सही आहे, सुठी ॻाल्हि आहे दुकानु खोलियो ने। थोरो ॾिसूं दुकान अंदरि कीअं आहेसि मज़ो या। आधा केड़ा मुझे ॾिसूं थोरो दुकान तुम होना बाहर अंदर गर्मी लगी पई है। एडा केड़ा आयो है तुम? हां ये मिर्च में ताजा कोन लॻो। ताजा किथे ये खाइण सां त माण्हू जो गलो ही खराब थियो नी। ॾिस मथा एक्सपायर थियल न। अरे अदा ये तो छा पियो करी? वो टेस्ट करो सुठो आयो। अरे टेस्ट त थियल न ये पहिरीं ही खराब शइ हूंदी आहे। ये आऊं ॿारनि खे वञी मिठाई तौर खाराईंदोसि। अरे ॿार मारींदे निभागा ॿार मारींदे ही गले ना सही कोन हूंदा। हां ॿियो छा छा आहे तो वटि? हा ॿियो बस ज़हर मूंखे रखण हो पर मूंखे विसरी वियो। अदा नओं दुकान खोलियो मुंहिंजो को दोस्त अचनि पर उधर मूंखे बंदि आहे। उधार कोने आऊं 4-5 महीननि में पैसा वापस कंदो। गोड़ा मूंखे चिनाईंदा। ही चिप्स केड़ा न? अरे अदा ये अरे ये तुंहिंजे कम जा कोन्हनि। न सुठा न न किथे ही किथे बाबा ही या ॿारनि खे मिठाई तौर ही बि खाराईंदोसि न। वात में मिठो कंदो। नओं दुकान खोलियो आहे यार। अरे यार नए दुकान जी कल ही त मिठाई विराई मूं। ॿियो छा आहे तो वटि? ॿियो फिलहाल कुछ कोन्हे। तू पंहिंजे तरफां त कुछ मूंखे ॾे। नओं दुकान आहे यार, तुंहिंजो पुराणो दोस्त आहियां। अरे यार पोइ ईअं करे चांहि घुरायूं चांहि? न चांहि न बोतल कोन्हे यार। हाँ न यार बोतल फ्रिज खराब थी वियो आहे। अच्छा फ्रिज हले ही कोन थो। फ्रिज आहे सही तो? फ्रिज आहे किथे आहे? न ये बिजली कोन्हे न खोलींदा हिन जी कूलिंग खत्म थी वेंदी यार। हिकिड़ी बोतल त हाणे अरे आऊं को फ्री में थोड़ी पियो खणा तोखे ॾींदो आस्ते आस्ते पैसा यार। सबर न कर। बीत डेट आऊं हुन जी चेक करियां। अरे ये त एक्सपायर थियल आहे। कोन एक्सपायर आऊं चेक करियां सां वञी पिया तो ख़बर पइजी वेंदी। अदा पुराणी आहे मरंदे अरे गोड़ा वो ॾींदो न तोखे 4-5 महीननि में पैसा वापस कंदोसि। टेंशन कोन्हे भले सारियूं लहनि। 5 महीननि में? हाँ ठीक आहे। अरे यार अॼु वञो जुमा मस्जिद में जुमे जी नमाज़ पढ़ी पोइ वञो ऐलान तो करायां त बाबा मुंहिंजे दुकान ॾां उधर वारो केरु अचे बि न। उधर वारो जेको अचे उहो ख़ुदा करे एॾा ई ख़ुशि हुजे। ऐं ख़ासि करे मुंहिंजे दोस्तनि खे चवां थो त ख़ुदा खे मञो भले अचो पर मुंहिंजो साह न कढो। मूं नओं दुकान खोलियो आहे ॻोह खपायमि उनखे हीअं न करियो। इहा महिरबानी करियो। ऐं अवी जेके ॾिसण वारा आहियो उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब फॉलो ज़रूरु कजो ऐं वीडियो खे वॉच कजो। ऐं अव्हां जो बि को अहिड़ो ग़रीब दोस्त जो कारोबार आहे त उते भले वञो पर 5 रुपया ख़र्च कजो। उनखे हीअं न कजो। इहा महिरबानी अथव वॾी महिरबानी। इहा महिरबानी अथव वॾी महिरबानी।